पापनगर ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट हिकु ज़बरदस्त बहितरीनु ड्रामे ते आहे। जी हाँ दोस्तों, अॼु रिव्यू कंदासीं सोप सीरियल पापनगर। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पापनगर हिकु बहितरीनु ड्रामो आहे ऐं पापनगर ड्रामो दोस्तों ज़बरदस्त हली रहियो आहे। ऐं पापनगर ड्रामे में तव्हां ॾिसो न त हाणे जेको आहे होॾो बिजार खान बलाज खान पंहिंजी मौत खे दावत ॾिनी आहे। छाजे करे जॾहिं हाणे मल्हार खे ख़बर पइजी वई आहे त राबिल हुनखे दाह ॾेई छॾी आहे त हाणे हू अञा गुस्से में ॿीणो थी वियो। हाणे बलाज खान जो पीछो बि कंदो ऐं उनखे राबिल त रोकंदी मल्हार खे, लेकिन मुड़ंदो कोन ऐं जो पीछो बि कंदो ऐं उनखे पूरो करण जी कोशिशि बि कंदो, छो त मल्हार गुस्से वारो इंसानु आहे। अहिड़े हिसाब सां हीउ ड्रामो हाणे ज़बरदस्त मज़ो कंदो ऐं हिन में एक्शन बि ॾिसण में तव्हांखे नज़र ईंदो तमामु जल्द जेको आहे अॻे अचण वारे एपिसोडनि में। ऐं हीअ हाई लेवल जो ड्रामो थियण वारो आहे। दोस्तों मां त ॿुधाईंदो हलां त हाणे जेको आहे राबेल बि थी सघे थो पोइ मल्हार खे ॾिसी करे गुस्से में अॻिते एक्शन ॾेखारे बलाज खान जे ख़िलाफ़ु। फ़िलहालु त हू नरमी सां उन सां पेश अची रही आहे, पाण खे बचाए रही आहे। असांखे ॾींदा इजाज़त। उदासी टेक यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा।